आसरा उम्मीद में उम्मीद बार बार आसरा यकीन ते यकीन बेशुमार आसरा लायके इज्जत व एहतराम साईं मोहम्मद अशरफ बुज़ई साहब, जनरल सेक्रेटरी आपका ऑल पाकिस्तान सीनियर मेंबर एम्प्लॉइज अलायंस सिंध, स्टेट के वेठल सेवा पर सिंध जो सदर साईं मोहम्मद अली गांगुरो साहब, आपका साकी ग्रुप जो मरकजी अगवान मीर इल्ताफ़ वरगड़ी साहब, मेहरान टीचर्स एसोसिएशन सिंध जो सेक्रेटरी जनरल साईं सैयद सैफ अली शाह साहब, साईं पंवर साहब, गस्टा मैसर ग्रुप जो डिवीजनल सदर साईं फरहान साहब, लोअर स्टाफ जो नुमाइंदो साईं जमाली साहब, साईं ख़ास साईं अब्दुल बारो साहब जो असांजी आज सिंध मुलाज़िम इताद एक्शन कमेटी जो चेयरमैन आहे, जो सऊदी अरब में उन जो साईं नुमाइंदो आहे, साईं फराज साकी साहब असांजे लोअर स्टाफ जो सदर आहे। अॼु उहो मीटिंग जे करे ॿाहिरि वियो हुयो, कराची वियो हुयो, अचानक असां दोस्तनि जी पाण में नेगोशिएशन हले पई, उन्हनि जो अचानक प्रोग्राम थियो आहे ऐं पिंडाल में वेठल सभु शहरियार यंग टीचर्स एसोसिएशन सभिनी खे मुंहिंजो सलाम। और बुखारी जवाब त छो न गॾिजी पाण में, छो न गॾिजी पाण में डूंगर टुकनि जा ॾारियूं, प्यार ऐं पाबो असां दोज़ख दिलनि जा ठारियूं, मोर वेचारा वया हिन बाग मां मोड़ो वटे, मोर मोटाए तूं चिबरा चमन वटाए। दोस्तो, ये जेका जदोजहद मुलाज़िमनि जे हक़नि जे लाइ सालनि खां वठी हलंदी थी अचे, पर हीअ जेका रिसेंटली जेका जदोजहद शुरू थी उहा 10 जून 2025 ते जॾहिं वफ़ाक़ी सरकार बजट पेश पई करे त उते असां जेके पाकिस्तान जा इताद आहिनि, ऑल पाकिस्तान गवर्नमेंट एम्प्लॉइज अलायंस, मां उनजो जनरल सेक्रेटरी आहियां। असां पार्लियामेंट हाउस जे घेराव जो प्रोग्राम ॾिनोसीं, ॿिया इताद बि हुया उन्हनि बि पार्लियामेंट हाउस जे घेराव जो प्रोग्राम ॾिनो, जंहिंमें आपका साकी ग्रुप जो मरकज़ी अगवान साईं वरगड़ी साहब हुते मौजूदु हो, आपका पाकिस्तान जो। ऐं उते जॾहिं सरकार चयो त असां सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं 8% था वधायूं, जॾहिं पघारूं वधंदियूं आहिनि त उन खां अॻु में कैबिनेट जो इजलास थींदो आहे। उन कैबिनेट जे इजलास में जंहिंजी सदारत मुल्क जो वज़ीर आज़म कंदो आहे, उहा हिकु ॾींहुं अॻु में इजलास थियो ऐं उन में उनखे फाइनलाइज़ कयो वियो त 8% मुलाज़िमनि जूं पघार वधंदियूं, 7% पेंशन वधंदी। जॾहिं असांजो एहतजाज पार्लियामेंट हाउस जे वेझो पहुतो ऐं असांजो गिरावट वधंदो वियो त सरकार मजबूर थी त 12% पघार था वधायूं। तॾहिं बि असां हथियार फिटा न कया ऐं उन्हनि वफ़ाक़ी मुलाज़िमनि खे 30% DRA अलाउंस जो ऐलान बि कयो। उन खां पोइ शाम ते उहो जेको एहतजाज असांजो हुयो उनखे मोखर कयो वियो त ॿिए लाइ अमल जो ऐलान कयो वियो। मुल्क जे सभिनी सूबनि जे सरकार बजट पेश कयूं। आज़ाद कश्मीर पाकिस्तान खे फॉलो कंदो आहे। असां सां एम्प्लॉइज अलायंस में मुतहदा अमात असां में माण्हू जो बि जनरल सेक्रेटरी आहे पाकिस्तान जो, उन में बि आज़ाद कश्मीर असां सां गॾु आहे। गिलगित बल्तिस्तान वारा बि असां सां गॾु आहिनि, बलूचिस्तान वारा बि असां सां गॾु आहिनि, KP पंजाब टोटल असां सां गॾु आहिनि। उन्हनि फॉलो कयो 30% DRA अलाउंस ॾिनो। KP कीअं 15% DRA अलाउंस ॾिनो। बलूचिस्तान 20% DRA अलाउंस ॾिनो। गिलगित बल्तिस्तान बि मुंहिंजे अंदाज़े में 30% DRA अलाउंस ॾिनो। पाकिस्तान जे 2 सूबनि खे सिर्फ़ु DRA अलाउंस खां महरूम रखियो वियो, हिकु पंजाब ऐं ॿियो सिंध जो मुलाज़िम खे। जॾहिं सिंध जी बजट पेश थी त अॼु बि तव्हां मुंहिंजी ID खोले ॾिसो त असां चयोसीं त हिन बजट खे असां चैलेंज कंदासीं ऐं हिन जे ख़िलाफ़ एहतिजाज कंदासीं।
पेटीएल जे मरकज़ी दफ़्तर में हिन ई अङण ते असां मुलाज़िम तंज़ीमुनि जे इजलास तलब कयोसीं। पहिरीं ॻाल्हि मां गस्टा सिंध जे सदर मोहतरम साईं हाजी अशरफ कासकी अली साहब खे कई। उन चयो त आउं इस्लामाबाद में आहियां, तव्हां पवार साहब सां राब्तो कयो। असां उन्हनि सां राब्तो कयोसीं ऐं उन्हनि चयो त इजलास में असां ईंदासीं, पर कनि मजबूरी जे करे साईं जन इजलास में न अची सघिया। असां अलायंस क़ाइमु कयोसीं। 16 तंज़ीमां हिन ई अङण ते वेही करे 23 तारीख़ ते एहतिजाज जो ऐलान कयो। 19 तारीख़ ते बुधई साहब वारनि एहतिजाज जो ऐलान कयो। असांजी उन्हनि सां गॾिजाणी थी। इख़लाक़ी तौर ते असां बुधई साहब जे एहतिजाज जी हिमायत कईसीं। 23 तारीख़ ते बुधई साहब वारनि इख़लाक़ी तौर ते असांजे एहतिजाज जी हिमायत कई। 19 तारीख़ ते बि सरकार बुधई साहब वारनि सां ॻाल्हायो। 23 तारीख़ ते सरकार असां सां ॻाल्हायो। इंसान जे हथ में कोशिश हूंदी आहे, रिज़ल्ट ॾियण वारो मुंहिंजो रब आहे। जेका 19 तारीख़ ते बुधई साहब जी अॻुवाणी में एहतिजाज थियो, उन्हनि बि असेंबली हाउस जे साम्हूं वञी वेही रहिया ऐं फिनांस जी टीम साईं जन सां ॻाल्हायो। वो सरकार के वाइदा वफ़ा कंदी आहे त के वाइदा वफ़ा न बि कंदी आहे। 23 तारीख़ ते जेको असांजो एहतिजाज थियो, असां सां 2 वज़ीरनि ऐं 3 सेक्रेटरियुनि ॻाल्हायो। असांखे 1 तारीख़ ते मुलाक़ात जो टाइम ॾिनो। एहतिजाजी धरणे में सेक्रेटरी थी आयो ऐं यकीन दहानी कराई त तव्हांजा जेके मसइला आहिनि उहे हल थींदा। असां पुर उमीद हुयासीं, पर चइबो आहे त सरकार वरी बि साॻियो लॉलीपॉप वारो तरीक़ो अख़्तियार कयो त सिंध जो मुलाज़िम वरी बि ख़ामोश थी न वेठो। वरी 30 तारीख़ ते एम्प्लॉइज अलायंस जे तरफ़ां शानदार एहतिजाज थियो, भरपूर एहतिजाज थियो। बुधई साहब वारनि जी अॻुवाणी में, हाजी अशरफ साहब वारनि जी अॻुवाणी में, उन में बि सरकार ॻाल्हायो, पर सरकार वरी बि साॻियो दोखो ऐं फ़रेबो सवा सिंध जे मुलाज़िमनि खे कुझु न ॾिनो। मायूसी न आल सिंध मुलाज़िम इत्तेहाद एक्शन कमेटी जे तरफ़ खां आई त को हथियार फिटा कजनि, न मायूसी सिंध एम्प्लॉइज अलायंस जे तरफ़ खां आई। ॿई एम्प्लॉइज अलायंस पंहिंजी वसत ऐं जिदोजहद पंहिंजी विक्तार कंदा पिया रहनि। 22 जुलाई ते असां एहतिजाज जो प्रोग्राम ॾिनो त वज़ीर आला हाउस जे हलो असां धरणो हलंदासीं। सरकार पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों दफ़ो अहिड़ो कॾहिं आमिर ज़िया जे दौर में न थियो, MRT जूं तहरीक ॿोलियूं उन दौर में न थियो। प्रेस क्लब खे कड़ो चाढ़े छॾियो। प्रेस क्लब जे ईंदड़ सभु रस्ता सील करे छॾिया। 780 असांजा मुलाज़िम गिरफ़्तार कया विया। मूं समेत साईं ज़ुल्फ़िकार शाह जेको ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट जो चेयरमैन आहे, सिंध जो सदर आहे, उहो बि गिरफ़्तार थियो। ऐं मक़सूद अहमद मयसर ग्रुप गस्टा जो सदर आहे, उहो मूं सां गॾु गिरफ़्तार थियो। अली मर्दा शेख साहब जेको ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट जो डिप्टी जनरल सेक्रेटरी आहे, उहो बि गिरफ़्तार थियो। साईं मोहम्मद अली गांगरो साहब बि गिरफ़्तार थियो। ऐं पोयों जेके असांजा दोस्त, असांजा भाउर, असांजूं ताक़तूं मौजूदु हुया, साईं मीरा साहब बि गिरफ़्तार थियो। वरी उहे बि मायूस न थिया। हैदराबाद जी भेनर, हैदराबाद जे उस्ताद हमेशह तारीख़ सां किरदारु अदा कयो आहे। सुपर हाईवे बंदि करे वेही गया त सिकंदर जतोई ऐं संदसि जे इत्तेहाद में शामिल मरकज़ी अॻुवाणनि ऐं मुलाज़िमनि खे फौरी तौर ते रिहा कयो। शायरा फैसल बि ते बि दोस्त धरणो हणी वेही गया। तव्हां DC ऑफिस जे आलो बि धरणो हणी वेही गया। चवण जो मक़सदु मायूसी कुफर आहे, वरी बि मायूस न थियासीं। दोस्तनि, सिंध एम्प्लॉइज अलायंस जे तरफ़ खां 21 तारीख़ ते इस्लामाबाद में एहतिजाज जो प्रोग्राम ॾिनो। सरकार उन सां ॻाल्हायो। चार्ट ऑफ डिमांड सरकार उन खां वरितो, पर हिन महिल ताईं कंहिं बि चार्ट ऑफ डिमांड ते उहो आल सिंध मुलाज़िम इत्तेहाद एक्शन कमेटीअ जे तरफ़ खां ॾिनल हुजे या सिंध एम्प्लॉइज अलायंस जे प्लेटफॉर्म ते ॾिनल हुजे, सरकार कंहिं बि चार्ट ऑफ डिमांड ते संजीदगीअ सां वेही मुलाज़िमनि जा मसइला हल करण जे लाइ तयारु रही। मुख़्तलिफ़ दोस्तनि खां, मुख़्तलिफ़ महबूबनि खां
मुलाज़िमनि सां मोहबत कंदड़ माण्हुनि खां असांखे फोन बि आया पे, असां सां अची मिलिया बि पे, व्हाट्सएप मैसेज बि आया पे त एम्प्लॉइज अलायंस ऐं ऑल सिंध मुलाज़िम इत्तेहाद एक्शन कमेटीअ खे हिकु प्लेटफॉर्म ते मुतहद कजे त जीअं सिंध जे मुलाज़िमनि जा जेके मसइला आहिनि उहे गॾिजी करे असीं हल करायूं। इन लाइ साईं मुंहिंजे भाउ साईं मोहम्मद अशरफ बुज़ई साहब जेका कोशिशि कई, जेका महिनत कई, विच थरियो थी करे हाजी अशरफ कासकेरी साहब जेको असांजो भाउ आहे वॾो, उन सां बि नेगोशिएशन पे कई ऐं असां सां बि नेगोशिएशन पे कई। साईं जी महिनत साबिया वई ऐं अॼु असां प्राइमरी टीचर्स एसोसिएशन जे मर्कज़ी दफ़्तर में वेही करे उन इत्तेहाद खे हिकिड़ी शिकिली जे लाइ सभु गॾु थिया। असां जेको इत्तेहाद आहे उन इत्तेहाद में जेके असांजे में तंज़ीमूं गॾु आहिनि, साईं अब्दुर्रहीम भारो साहब ऑल सिंध एजुकेशन ट्रेड यूनियन सिंध जो चेयरमैन आहे, सदर आहे ऐं असांजे ऑल सिंध मुलाज़िम इत्तेहाद एक्शन कमेटीअ जो साईं चेयरमैन आहे। असां सां इहा तंज़ीम गॾु मां अवांजो ख़ादिम, अवांजो न्याज़मंद, अवां दोस्तनि जे पेरनि जी पणी सिकंदर जतोई, PTLF ऑल सिंध जो एक्स प्रेसिडेंट ऐं ऑल पाकिस्तान गवर्नमेंट एम्प्लॉइज अलायंस जो जनरल सेक्रेटरी आहियां। मां वाज़े कंदो हलां त असांजी जेका प्राइमरी टीचर्स एसोसिएशन जेका PTLF आहे उन जो पीरियड 3 साल थींदो आहे, जेको 23 अक्टूबर 2023 में पूरो थी वियो ऐं उन खां पोइ असां वटि को बि उहिदेदार कोन्हे। मुंहिंजो भाउ, मुंहिंजो दोस्त साईं गुलाम रसूल महर साहब, जंहिंजे लाइ मूं वटि हद खां वधीक एतिराम आहे, असां ॿई पार्टीअ में गॾु रहिया आहियूं। मां सिंध जो सदर रहियो आहियां त साईं डिस्ट्रिक्ट जो प्रेसिडेंट हुयो, मां सिंध जो जनरल सेक्रेटरी हुयुसि त साईं सिंध जो सीनियर नायब सदर हुयो, साईं इंतज़ार सलीगिरी असांजो सदर हो। हिकु हिकु कैबिनेट में असां गॾु कमु कयो आहे। असांजो को जहिड़ो को इख़्तिलाफ़ को ज़मीन ते कोन्हे। असांजो इख़्तिलाफ़ सिर्फ़ु इहो आहे त जॾहिं आईनी तौर ते पंहिंजो मुदो पूरो थी वियो, साईं जॾहिं इलेक्शन कमीशन पंहिंजी ठाही, असां इलेक्शन कमीशन पंहिंजी जोड़ीसीं। 2 सिंध में इलेक्शन कमीशन थी वियूं, PTLF जा घणो घणा कोर्ट में हुया। सिंध हाई कोर्ट सखर बेंच फ़ैसिलो ॾिनो, हुननि जी इलेक्शन कमीशन जो चेयरमैन मोहतरम साईं हाजी अशरफ बिरोई साहब, असांजी इलेक्शन कमीशन जो चेयरमैन मोहतरम सैयद मुमताज़ हुसैन शाह साहब, ॿिन्ही खे दोस्तनि हाई कोर्ट सखर में चैलेंज कयो। हाई कोर्ट ॿिन्ही इलेक्शन कमीशन खे ख़त्म करे, हाजी अशरफ बिरोई जी इलेक्शन कमीशन खे ख़त्म करे, सैयद मुमताज़ शाह जी इलेक्शन खे ख़त्म करे कि असां रजिस्टर्ड आहियूं इंडस्ट्रीज डिपार्टमेंट ॾिनो। उन्हनि खे हुकुम जारी कयो त ही जेके इलेक्शन कमीशनूं आहिनि ॿई ख़त्म आहिनि, तव्हां स्टेक होल्डर 2 आहिनि सिंध में। हिकु मोहतरम साईं गुलाम रसूल महर साहब, ॿियो सिकंदर जतोई साहब। तव्हां डायरेक्टर इंडस्ट्रीज कराची खे हुकुम ॾिनो, जुनेद साहब खे, ॿिन्ही खे घुराए, ॿिन्ही को नाला वठी इलेक्शन कमीशन जी तव्हां फॉर्मेशन करे प्रोसेस खे अॻिते वधायो। इंडस्ट्रीज डिपार्टमेंट ॿिन्ही खे लेटर लिखी घुरायो। लेटर में क्लियर लिखियो, सो कॉल्ड प्रेसिडेंट साईं गुलाम रसूल महर साहब ऐं सो कॉल्ड डिविजनल ऐं एक्स सिंध जो प्रेसिडेंट सिकंदर जतोई ऐं सो कॉल्ड सेंट्रल इलेक्शन कमेटी हाजी अशरफ बिरोई, सो कॉल्ड सेंट्रल इलेक्शन कमेटी सैयद मुमताज़ शाह। उन्हनि खे घुरायो ऐं असांखां नाला वरिता। 2 नाला हिन ई ऑफिस में इंडस्ट्रीज डिपार्टमेंट जा डायरेक्टर नुमाइंदा आया। 2 नाला मुंहिंजे भाउ गुलाम रसूल महर साहब ॾिना। हिकु उहो नालो जेको साईं सां पंहिंजी कैबिनेट में जनरल सेक्रेटरी हुयो गाज़ी खान जवाली साहब, उहो इलेक्शन कमीशन जो चेयरमैन थियो, सिकंदर ऐं हिकिड़ो जो मेंबर थियो। ॿियो जेको मुमताज़ शाह साबिक़ इलेक्शन कमेटी में हुयो, मूंखे 3 माण्हू मिलिया। हिकु मुंहिंजो सेक्रेटरी थियो मुमताज़ शाह ऐं वाइस चेयरमैन थियो मुंहिंजो साईं मंसूर अहमद चांडियो साहब ऐं गुलाम मुर्तज़ा भगवार साहब मेंबर थियो। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त असां सो कॉल्ड जे लफ़्ज़ खे
एड्स खे क़बूल करे इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट में वियासीं ऐं इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट असांजे प्रोसेस खे अॻिते वधाए असां वटि मॉनिटरिंग इलेक्शन कमीशन जोड़ी 3 नाला साईं गुलाम रसूल को 3 नाला मौक़ो ऐं सेंट्रल इलेक्शन कमीशन जोड़ी 2 नाला साईं गुलाम रसूल को 3 नाला मौक़ो उन्हीअ सेंट्रल इलेक्शन कमीशन मॉनिटरिंग इलेक्शन कमीशन पंहिंजो प्रोसेस पूरो कयो आहे। 31 अगस्त ते वोटर लिस्ट जी आख़िरी तारीख़ आहे। सेप्टेंबर जे महीने में असांजे यूनिटनि जो शेड्यूल निकिरंदो। असीं इलेक्शन में आहियूं पेटियल मंदर तालकड़ खां वठी असां तंज़ीमी माण्हू आहियूं। मरकज़ ताईं को बि उहिदेदार हिन टाइम ते कोन्हे को कुल एक्स प्रेसिडेंट आहियूं। अॼो कोई असांजो जेको इख़्तिलाफ़ हुयो उहो इख़्तिलाफ़ इहो हुयो त साईं गुलाम रसूल बि अलायंस में एज़ मेंबर जी हैसियत हुजे, सिकंदर जतोई या हाजी शफ़ी मोहम्मद सटियो असां को बि नालो ॾियूं उहो बि मेंबर जी हैसियत सां हुजे। हाजी अशरफ साहिबु असांजो वॾो आहे, सभिनी उनखे चेयरमैन कयो आहे त को बि एतिराज़ कोन्हे को असांजो चेयरमैन ते। साईं मक़सूद मयसर साहिबु उहो बि मेंबर जी हैसियत सां अलायंस में हुजे। जीअं आपका जा खोड़ सारा ग्रुप आहिनि उहे अलायंस में मेंबर जे हिसाब सां आहिनि ऐं मेंबर जे हिसाब सां आहिनि। साईं अशरफ बदोई साहिब जी हाजी साहिब सां बि ॻाल्हियूं थियूं, असां सां बि ॻाल्हियूं थियूं। असांजी नियत इहा हुई त कुल मुलाज़िम पाण में गॾिजूं। जॾहिं बि का गॾिजाणी थिए पई मां हाजी साहिब सां राब्तो पियो कयां त कुल पाण में गॾिजूं। साईं सां बि राब्तो पियो कयां कुल पाण में गॾिजूं। साईं जंहिंजो बि नेक नियती हुई असांजो बि नेक नियती हुई। अॼु उन जो रिज़ल्ट इहो आहे त ॿई इनशा ताला अलायंस हिक ॿिए सां गॾिजण जे लाइ तयारु थी विया आहिनि ऐं इनशा ताला गॾु कमु कंदा। असां सां जेके तंज़ीमूं इत्तेहाद में शामिल हुयूं अब्दुर्रहीम भारो साहब, सिकंदर जतोई, मक़सूद अहमद मयसर साहब, सैयद ज़ुल्फ़कार शाह जो पाकिस्तान लोकल गवर्नमेंट जो चेयरमैन आहे, सिंध जो सदर आहे, अब्दुल रहमान शर साहब जेको पैरामेडिकल जो सिंध जो चेयरमैन आहे, जंहिंजो सदर औरंगज़ेब महर साहब आहे, जंहिंजो जनरल सेक्रेटरी साईं पालारी साहब आहे, उहे बि असां सां गॾु हुया। आबिद चांडियो साहब आपका साकी ग्रुप सिंध जो साईं सदर आहे। साईं असद दुरानी साहब बि पहिरियों पर हाणे बि असां सां गॾु आहे, इजलास में हुयो जेको आपका पाकिस्तान जो मर्कज़ जो अॻुवाण आहे। साईं मोहम्मद अली गांगुरो साहब सेवा जेका आर सिंध यूनिवर्सिटी जी तंज़ीम आहे उनजो सिंध जो सदर आहे। राय समेजो साहब जेको लेबर फीडेशन जेका तंज़ीम आहे उनजो सिंध जो सदर आहे। तव्हां असां वटि बि स्ट्रेंथ वॾी आहे पर जेका राय सूमरे वारनि वटि स्ट्रेंथ आहे या जेका फौजी फर्टिलाइज़ेशन आहे ऐं घोटकीअ में कादरपुरा गैस आहिनि उन्हनि हिकिड़े कलाक जे लाइ सिर्फ़ु उहो सिस्टम बंदि कयो त DC जेको हुयो कराची वारो उहो परेशान थी वियो। साईं राय वारा बि असां सां गॾु ऐं साईं शाह अली रज़ा शाह जेको आर सिंध नॉन टीचिंग कॉलेज स्टाफ जो साईं सदर आहे। साईं जंहिंजा माण्हू कल्ह बि असां सां गॾु हुया, अॼु साईं खे असां ॿुधाए कोन सघियासीं। ऐं ॿियो फराज़ अली साकी साहब जेको लोअर स्टाफ सिंध जो सदर आहे कराची वेला साईं पंहिंजो नुमाइंदो मोकिलियो आहे। हुन खां पोइ साईं शमसुद्दीन सोहू साहब जेको मेहरान टीचर्स एसोसिएशन सिंध जो सदर आहे, जंहिंजो जनरल सेक्रेटरी साईं सैयददीन साहब मौजूदु वेठो आहे। साईं भारो साहब सऊदी वेला साईं पंहिंजो नुमाइंदो साईं शबीर जमाली साहब बशीर जमाली साहब पाण ते मोकिलियो आहे। हे जेके असांजा दोस्त असां सां गॾु हुया वज़ई साहब वारा हाजी साहब वारा असां इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थिया आहियूं त इहे सभु इन अलायंस जा इहे मेंबर हूंदा जीअं वज़ई साहब मेंबर सिकंदर जतोई या हाजी शफीक मोहम्मद सठियो, साईं मक़सूद मयसर इहे मेंबर हूंदा जीअं साईं गुलाम रसूल महर साहब मेंबर आहे। अलायंस जे चेयरमैन खां सवाइ जेके बि तंज़ीम में अलायंस में गॾिया आहियूं हिन वक़्तु ताईं 28 तंज़ीमूं कयूं नी 28 तंज़ीमूं गॾिया आहियूं। चेयरमैन खां सवाइ सभिनी जी जेका हैसियत हूंदी उहा मसावत वारी हूंदी, उहा बराबरी वारी हूंदी। तव्हां दोस्त दुआ कयो त इनशा ताला हे तव्हां असांजो जेको इत्तेहाद थियणु वञे पियो इन इत्तेहाद जे ज़रिए जेके मुलाज़िमनि जा मसइला आहिनि उहे मसइला हल थियनि। मां दोस्तनि तव्हांखे ब्रीफिंग ॾिनी पंहिंजे भाउ खे गुज़ारिश कंदुसि साईं पंहिंजे